किप्रो जे हाई स्कूल ग्राउंड में शाहीन क्रिकेट क्लब पारां 20 टीमुनि ते मुश्तमिल फ्री एंट्री टूर्नामेंट करायो वियो, जंहिंजो अॼु फाइनल थी गुज़रियो। फाइनल मैच हिंगरो हीरोज़ ऐं खिप्रो फाइटर क्रिकेट क्लब जे विच में खेॾियो वियो। फाइनल मैच में खिप्रो फाइटर क्रिकेट क्लब पहिरियां बैटिंग कंदे मुक़ररु ओवरनि में 95 रन्सनि जो टारगेट ॾिनो। मुक़ररु टारगेट जो पीछो कंदे हिंगोरनो हीरोज़ 5 ओवरनि में मुक़ररु टारगेट पूरो करे फाइनल मैच जो सहरो पंहिंजे नाओ कयो। फाइनल मैच जा मेहमान ख़ास सेठ ठेकमदास, उस्ताद हंसराज महराज, अवामी न्यूज़ जो चेयरमैन अब्दुल रज़ाक राजपूत, अतर क़ाइम ख़ानी, महेश कुमार गोस्वामी ऐं ॿिया हुआ। जिते इंतज़ामिया पारां विनर ऐं रनर टीमुनि खे ट्रॉफियूं ऐं कैश इनाम ॾिना विया। जिते समूरी टूर्नामेंट में बहितरीन कारकर्दगी पेश करण ते हिंगोरनो हीरोज़ जे फरीद चांडियो खे मैन ऑफ द टूर्नामेंट ऐं मैन ऑफ द मैच ट्रॉफी पिणु ॾिनी वई। जिते टूर्नामेंट जे ऑर्गेनाइज़र हीरालाल पारां समूरी टूर्नामेंट कमेटी खे मेडल पाराया विया। इन मौके ते हुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असीं तमामु सुठो ॾिसूं पिया। ही 15 ॾींहं असांजे टूर्नामेंट जो ऐं असां जेको आहे न असांजी आगाही आहे नौजवाननि लाइ त मंशियात खां परते रहो ऐं महिरबानी करे ग्राउंड आबाद करो ऐं हिते शाइकीन तमामु सुठो साथ ॾिनो आहे। एक बहुत सेहतमंद सरगर्मी है यह हमारे खिपरे शहर वालों के लिए और नौजवानों के लिए, ख़ास तौर पर जो शागिर्द हैं, जो बच्चे हैं जिनको खेल का मैदान मैसर नहीं है, वहाँ पर ये खिपरों में एक ही यहाँ पर ग्राउंड है और इस ग्राउंड पर ये बहुत अच्छी सरगर्मी हो रही है। ये टूर्नामेंट इसका इनकाद जो हुआ है वो ख़ास तौर पर हीरालाल और उसकी टीम और इन्होंने मिलकर ये प्रोग्राम काफ़ी दिनों से कर रहे हैं। मेहनत तलब है और इनमें इन्होंने एक बहुत टाइम लगाया है और यहाँ पर एक अच्छा माहौल पैदा किया है खेलों का। बहुत अच्छा कर रहा है और सबको इसमें हिस्सा लेना चाहिए। मैं आज यही कहूँगा कि इस ग्राउंड को बहाल तो करना हर शख्स की जिम्मेदारी है, पर ये जिम्मेदारी सेठ हीरालाल ने ली है। सेठ हीरालाल तो एक उसको लक़ब दिया हुआ है, पर एक वो नौजवान है, हर शख्स के साथ अच्छा ताल्लुक़ रखने वाला। उसने फ्री एंट्री टूर्नामेंट करवा कर इस ग्राउंड की रौनकें बहाल की हैं और इंतज़ामिया से यही कहूँगा कि इन नौजवानों को सपोर्ट करो, इस ग्राउंड की खस्ताहाली पे ध्यान दो, इस ग्राउंड को आबाद करने के लिए इसको प्रॉपर ग्राउंड की तरह आबाद कर दो। तो पहिरीं हीरे खे बिल्कुलु चवंदो गुड लक। जीअं एतिरी वॾी मेले खे रचायो वियो आहे, हीउ मेलो तक़रीबन तव्हां ॾिसो 2 साल खां पोइ रचायो वियो आहे। छो 2 ॾींहं खां पोइ इन बिल्कुलु ग्राउंड खे बिल्कुलु नाबाद कयो वियो। हिन जी हीरे जी भाउ जी महिरबानी आहे। जीअं इन खां पोइ इन इंतज़ामिया वग़ैरह करायो आहे, माना कंप्रोमाइज़ वग़ैरह कयो आहे, जेको वारी वग़ैरह हिसाब आहे उनजी हौसला अफ़ज़ाई कई वई आहे। हीउ मैच माना जीअं हीरे फ्री एंट्री रखियो वियो तो उनजी दाद ॾियण दे खपे, तो अहिड़ा मैच थियण खपनि। क्रेडिट जो है ना सारा हीरालाल को जाता है, जिन्होंने एक कहावत है ना ग्राउंड आबाद होंगे तो अस्पताल वीरान होगी, वो करके दिखाया है। फ्री एंट्री टूर्नामेंट करा के खिपरों में इस वक्त मंशियात के डेरे जो जमे हुए हैं, नौजवान नस्ल जो भी है मंशियात की तरफ तेज़ी से गायबन होती जा रही है। जहाँ पर ये से टूर्नामेंट करा के उनको वापस स्पोर्ट्समैन बनाने के लिए बहुत अच्छी एक्टिविटी है। सभिनी खां पहिरीं अल्लाह ताला जो शुक्रियो अदा थो कयां, मौला हुसैन अलैहिस्सलाम जो शुक्रियो अदा थो कयां जे असां फाइनल ताईं पहुता आहियूं। हेॾो सॼो मलाखड़ो हुयो, 20 टीमूं हुयूं, पर अल्लाह साईं असांखे इज़त ॾिनी, अल्लाह साईं असांखे इज़त ॾिनी, इज़त बख़्शी ऐं असां उन्हनि टीमुनि मंझां फाइनल ताईं पहुतासीं। ऐं खिपरो जी कंहिं टीम खे बि असां नाहे छॾियो, हर टीम खे मैच हणी करे उन खां बाद में असां जेको आहे फाइनल ताईं पहुता आहियूं। अल्लाह साईं असांखे इज़त बख़्शी आहे। ऐं हीअ जेके टूर्नामेंट आहिनि अहिड़ियूं एक्टिविटीज़ थींदियूं रहनि ताकि असांजो माहौल जो है वो साफ़ है शफाफ रहे। माशाल्लाह ये जो टूर्नामेंट हुआ है बहुत अच्छा टूर्नामेंट हुआ है। इसमें 20 टीमों ने हिस्सा लिया था और हमारी टीम ने बहुत मेहनत करके फाइनल में पहुंची और आज हमने फाइनल जो है विन किया। मुझे ये टूर्नामेंट इतना अच्छा लगा, ऐसा टूर्नामेंट खिपरों में मुझे नहीं लगता कोई और कर सके। ये था एक बी लेवल पर मेरे ख्याल से, मगर ये टूर्नामेंट ए लेवल पे आ गया, सिंध के लेवल पे आ गया। बहुत अच्छा टूर्नामेंट था, हमें पसंद आया और हमने फाइनल भी जीता। अवां जीत ॾिठो आहे त तक़रीबन 15 ॾींहंनि खां इहा एक्टिविटी हले पई ग्राउंड ते ऐं जेको आहे त असां अॼु फाइनल में जेको आहे असां खेॾिया आहियूं, हारिया बिल्कुलु आहियूं, पर असांखे ख़ुशी आहे हारण जो, ॾुख न आहे। छो त असांजे साम्हूं ए जी टीम आहे, असीं बी जी टीम आहियूं ऐं असांजी का प्रैक्टिस न आहे। असां कॾहिं कॾहिं रमण वारा आहियूं, पर अलाह शुक्र आहे खिपरे वारनि खे त टांडा असां अहिड़ा ॾिना आहिनि जो यादि कंदा। पहिरीं त इंतज़ामिया खे जेको आहे न मुबारकबाद पेश कंदुसि जो हुननि ॾाढो ज़बरदस्त इंतज़ामिया जो सिस्टम रखियो हो। उनखां पोइ तव्हां पाण ॾिसंदव खिपरो फाइटर बी में जेका आहे काउंट थी वेंदी आहे ऐं हूअ जेका टीम हुई अॻियां हुई हिंगोरने जेका टीम हुई उन में हैदर हालेपोटो
सुठो हो ऐं उन खां अलावा ॾाढो हो उन्हनि जी हिकिड़ी गेम आहे उहे सुठा प्लेयर आहिनि हिकिड़ा ऐं हीअ जेका किप्रो फाइटर वारा हुआ इहे थोरा जूनियर बि हुआ पर इहो आहे हिननि जो हिकिड़ो सुठो एक्सपीरियंस रहियो आहे ऐं अहिड़ा मैदान सजाया वञनि ताकी जेका आहे नई न्यू जनरेशन जी मोटिवेशन थी सघे। जॾहिं त टूर्नामेंट खे ॾिसण जे लाइ क्रिकेट जे शौक़ीननि वॾे अंग में शिरकत करे टूर्नामेंट इंजॉय कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।